अदा अलाह अवां जेको अवामी रंग में गायो पिया माशाअल्लाह तव्हांखे माण्हू ख़ूब ॿुधनि बि पिया पर हीउ जेको तव्हांजो केसटी रंग आहे इहो पेश कंदे कंहिं स्टेज ते या कंहिं शादी में या कंहिं महफ़िल में को दिलचस्प वाक़ियो पेश आयो हुजे त असांजे हिननि साम्हूं वेठल महिरबाननि खे ॿुधायो। हा दा मोहम्मद मूसा आउं हिकिड़ी महफ़िल में वियुसि ॻाइण जे लाइ। महफ़िल शुरू करण खां अॻु में 3-4 दोस्त साम्हूं वेठा मूंसां मिली ऐं मूंखे इन ॻाल्हि ते इसरार कयूं त असांजी महफ़िल में रुॻो तव्हांखे लाड़ी अंदाज़ ॻाइणो आहे। मूं उन्हनि खे चयो छो हर रंग जो माण्हू वेठो आहे फ़नकार आहियूं सभु कंहिंखे ख़ुशि कंदासीं। चई न जेकॾहिं तूं लाड़ी अंदाज़ छॾियो त जहिड़ो थींदो मुंहिंजो रब मुंहिंजा पनाह ॾिजांइ। मूं चयो त ठीकु तव्हां सभिनी खे ख़ुशि कंदासीं पहिरीं तव्हांखे ख़ुशि कंदासीं। साईं मूं कलाम ॻाइणु शुरू कयो अञा 2 मिसराऊं मस ॻायूं मोहम्मद मूसा लाड़ी अंदाज़ में लाड़ी अंदाज़ जी जी अञा 2 कलाम जूं मिसराऊं मूं मस ॻायूं तेसीं माण्हू पिंडाल खारी करण लॻा ऐं उहे 3-4 दोस्त जिन इहो इसरार कयो उहे वेठा। अच्छा तेसीं उन माण्हुनि जे ॻहट मज़ा हिकिड़ो नंढड़ो छोकिरो ख़त खणियो आयो। सो आयो मूं ॻायो पियो मुंहिंजे भरिसां उहो ख़त रखी ऐं छने खां ॿाहिरि निकिरी वियो। तव्हांखे डपु कोन थियो त मथां हिन में को बम न हुजे? उहो त डपु थियो पर हाणे आउं कीअं भला महफ़िल खे छॾियां। कलाम पूरो करे ख़त खणी खोले ॾिसां त अंदरि गुलाब जे गुल जूं पतियूं पियूं आहिनि ऐं रंगीन चूड़ियुनि जा टुकड़ा पिया आहिनि। उन रंगीन चूड़ियुनि जे टुकड़नि जे विच में हिकिड़ी चिठी पई आहे जंहिं ते लिखियो पियो त प्यारा फ़नकार असांखे ही कलाम महिरबानी करे ॿुधायो खिलंदे भोग कंदे भॼी पियूं चूड़ियूं 2 अलाए न इन मां त इहो ज़ाहिर थियो त तव्हांजे उन आरफ़ाणे रंग या जेको लाड़ी अंदाज़ जेको तव्हांजो जेकी बि तव्हां उनखे नालो ॾियो उनखे माण्हू घटि पसंदि था कनि नाराज़ न थीजो। पर तव्हांजे अॼोके अंदाज़ खे जेको तव्हां ही नओं अंदाज़ ॻायो था जंहिंमें भॼी पियूं चूड़ियूं 2 ऐं ॿिया बि कई नगमाइरा आहिनि जेके तमामु घणा मक़बूल थिया आहिनि ऐं हर जाइ ते असां ॿुधंदा आहियूं हलंदा रहंदा आहिनि। अॼु असांजे महिरबाननि खे इन ई साॻी अंग ढंग जो को ॿियो नओं नगमो ॿुधायो छाकाणि त तव्हांजे इन रंग खे माण्हू वधीक पसंदि कनि था त साम्हूं वेठल दोस्त बि तमामु घणो पसंदि कंदा। दादा मूंसां चङो जे यादि ॾियारी हाणे अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो ख़ूबसूरत मूं वटि हिकिड़ो गीत आहे तव्हांजे साम्हूं ॻायां थो ऐं मुंहिंजी दिलि चवे थी त इन गीत ॿुधण खां पोइ घणनि हसीननि जे हथनि मां किताब किरी पवंदा। त पोइ वाह वाह। छॾियो आई मुंहिंजे हथनि मां दिलि वई छोरी तो त करे छॾियो आई मुंहिंजे हथनि मां दिलि वई हलंदे तोखे पासो लॻी वियो हथ मां तुंहिंजे किताब किरी पियो थोरो खिली पोइ शर्माए दंदनि में पंहिंजी चीच दॿाए तो त करे छॾियो आई मुंहिंजे हथनि मां दिलि वई छोरी तो त करे छॾियो आई मुंहिंजे हथनि मां दिलि वई।
हथन मां दिल वई। काले जवारी घिटी मुखा विसर को न थी, फिर अखिन अॻियां पई मुंहिंजे हथन मां दिल वई। छोरी तो त करे छॾियो अई मुंहिंजे हथन मां दिल वई। हलंदे तोखे पासो लॻी वियो, हथ मां तुंहिंजे किताब किरी पियो। थोरो खिली पोइ शर्माए, दंदन में पंहिंजी चीच दॿाए, तो त करे छॾियो अई मुंहिंजे हथन मां दिल वई। छोरी तो त करे छॾियो अई मुंहिंजे हथन मां दिल वई। मुंहिंजे हथन मां दिल वई। छोरी तो त करे छॾियो अई मुंहिंजे हथन मां दिल वई। हलंदे तोखे पासो लॻी वियो, हथ मां तुंहिंजे किताब किरी पियो। थोरो खिली पोइ